भला साईं तुसां कोई भिरा है क्या? हाँ हाँ, नवाज मुंहिंजो भाउ आहे। भिरा तुसां सुठा आहियो, पर भाॼाई त तमामु सुठी आहे। भाॼाई छा मतिलबु आहे तुंहिंजो? साईं हाशू जो मतलब है तो नवाज साहब जी शादी करायो। ए चूंडियां क्यों पी वरंदी? नैनी मां इन करे हिते आई त नवाज खे हितां वठी वञी कोर्ट मैरिज कयां। एडी बेसब्री न थी। अव्वल त नवाज साहब ये कंदो ही कोन, ऐं तोखे भी एड़ो अमल न करण घुर्जे। इन सां ॿिन्हिनि खानदाननि में बदनामी थींदी। अम्मा मासी नसीम जो संग ॾियण जी पक ॾिनी आहे या हर बुर मूंखे पई थी बहलाई? छो पुट तो ये कीअं सोचो त मां तोसां कूड़ ॻाल्हाईंदसि? अधी पाण त पैगाम मोकिलियो। तो कॾहिं शादी कई आहे? न दादा मां तव्हां खां सवाइ शादी कंदुसि छा? उॾामंदी ख़बर मुंहिंजे कन ते पई आहे। न दादा न, ईअं कीअं थो थी सघे? मां तव्हांजी इजाज़त खां बग़ैर शादी करे सघां थो? नैनी हाणे जेको बि हीलो हलाइणो अथई हलाए, न त मां ज़हर खाई छॾींदीसां। चरी थी आई जो ज़हर खाईंदी है। थोड़ो सबर कर ऐं ॾिसंदी वञ त मां छा थी कयां। साहिबा अधु जावेद किना वियो आहे? असां त जीअं बि आहियूं त हिकु नज़र बि न ॾिठो अथऊं। अदी शहर खां थोरो ॿाहिरि वियल आहे। एतिरा ॾींहं थी विया त ख़बर न अलाए छो कोन मोटियो आहे। त पोइ भेण नसीम जे बारे में कंहिंसां ॻाल्हायूं? तूं ई खणी मोकल ॾे त असां मङणो करे वञूं। अदी धण जो धणी त अचे न, ईअं त मुनासिबु लॻे ई कोन थो। अदी छोरे हकीम खे तकड़ आहे वञण जी, इन करे अॼु ई चऊं था मङणो थिए त असां वञूं पिया। अदी एतिरी तकड़ छो? एतिरे वक़्त खां पोइ त आया आहियो। तव्हां हीअं कयो, तव्हां थोरो आराम कयो, मां पाणे मां चकर हणी थी अचां, थोरो ज़रूरी कमु आहे। ठीकु आहे? अस्सलामुअलैकुम मासी। वालेकुम सलाम। मासी अदी नसीम कोने छा? कॾे वई आ? अमर ॿाहिरि वई आहे। तूं केरु आहीं? मासी मां पासे वारे घर में रहंदी आहियां। नसीम सां कुर्ब जी वाट आहे, इन करे कॾहिं कॾहिं अची मिली वेंदी आहियांसि। हा अमर, पाड़े ओड़े में कुर्ब सां हलजे त सुठी ॻाल्हि आहे। इहो त सही, पर नसीम ॾाढी सुठी आहे। हा अमर, बेशक सुठी छोकिरी आहे। मासी पाड़े वारनि सां त ॾाढी मोहबत अथसि, पर क्लब में जेके दोस्त अथसि न, उहे सभु तारीफ़ कंदा अथसि। सभिनि सां सुठी मोहबत सां पेश ईंदी आहे। क्लब? ये क्लब छा आहे? मासी क्लब जा मेंबर हूंदा आहिनि न, उते गॾिजी डांसूं कंदा आहिनि। नसीम भी डांस कंदी आहे? मासी सॼे क्लब में सुठी डांस कंदी आहे। हाँ अमर, एडी डांस कंदी आहे? मासी जॾहिं नसीम न पंहिंजे दोस्त सां बाहुनि में विझी डांस कंदी आहे न, त क्लब जा सभई माण्हू हुनखे ॾिसंदा आहिनि वेही। क्लब में दोस्त अथसि? हा, उहो ई त शराब पीआरंदो अथसि। शराब भी पीअंदी आहे? शराब इन करे पीअंदी आहे कि थकावट न थिए। उन दोस्त जे चवण ते शराब छो पीअंदी आहे? मासी ॿिन्हिनि जी पाण में ॾाढी मोहबत आहे। ॾाढो सुठो छोकिरो आहे। नसीम ते त पंहिंजी जान कुर्बान कंदो आहे। इहो छोकिरो केरु आहे? इहा त मूंखे बि ख़बर कोन्हे। वॾे खानदान जो छोकिरो तो ॾिसजे। ॿई कार में घुमण हलिया वेंदा आहिनि। कार में घुमण बि वेंदा आहिनि? मासी नसीम में ॿी का बि बुरी आदत कोन्हे। हा, बाक़ी कॾहिं कॾहिं चर्स या ॿ टे सिगरेट पी छॾंदी आहे, उहो बि शौक़ में। सिगरेट, चर्स, शौक़? कसम अथई मासी, इहा ॻाल्हि मासी साहिबा खे न ॿुधाइजे ऐं ना ई मुंहिंजे बारे में कंहिंखे चइजे। चओ हाणे मां हलां थी। नसीम जा दोस्त आहिनि जिन सां क्लब में डांस करे थी, चर्स ऐं शराब पीए थी। छा थी वियो अॼुकल्ह जी छोकिरियुनि खे? इहा नुंहुं वठी मां ॻोठ में त सॼे बदनाम थी वेंदसि। सुठो आहे त सवेल ई पेर ढायां।
चाची सोनी जे घर वेंदी पई केड़ा कम खाता चाची सोनी चली? हाँ अम्मा चाची अकेली है बेचारी परेशान थींदी है। हाँ पे फाटदाई चाची दे कारण चाची का धारी त कानी। चंगा चंगा बस कर बे घर दा कमकार छुटा हुन हलिए घूमण बस कर बे जरूरत कानी बने न टंगा तेकू केड़ी तकलीफ थींदी है? बात न मार हाणे पोचड़े तेकू तो तकलीफ कोन नी थी पई है ना। क्यों हमारू भी क्यों पे रो दिए? बुदा ना मां कैसे बोला है क्या? तू पुछड़ा किती बैठी आई पक झेड़ा किताबे ना बा मैं जेड़ा कोन नहीं किता अम्मा। हाँ हाँ बुधावीस केड़ा ते को बंदूका मारियन अलेंदी किए पई न्याणी को बंदूका मारे सी मेरे चेड़ा डंडा मारे सही जो मैं जाला बाहर निकलो सही। हाँ हाँ धीणे को पूछे ना केड़े में ते कूड़ाणे सी इज्जत प्यारी आई ना न्याणी को ना लेंदी कर ये पास गिन गिन छोरी को लागस कर छोड़ी जे के मेल देख भागी वेंदी चाची सोनी दे घर। चाची दा घर से वैसी ते क्या थी पोसी भले वने। हाँ हाँ भले वने घर दा कम भले प्यारो ले। अपा मैं घर दा कम कर छोड़िया तू वन बाबा हुन ते को ना आखे कुछ मथा कचा कर छोनास वई। साहब मेरा नाला अंग्रेजी च रखिया सही मैं को तो विसर गया यार। हाँ बबलू आवे तो पुछास वो तो याद थी गई थी। मुझे प्यार मत कयो बबला भला बहत हाँ बहत अरे बहत चाहे चाहते तो रड़ियो करे। हाँ बबला तू मेरा यार भी है तो मेरा मेरा भी है यार। अरे अरे मां तू यार भी आया ए भाव भी आया। हाँ हाँ ईमान नाल। अरे तू मुके घट वध छो ॻाल्हाईंदो आहीं? वो तो आगे ना अगे भी छो ॻाल्हाईंदो आहीं? हुणे मैं कुछ ना आखते कसम नाल। हाँ हाणे तो पाण तई यार थी विया आहियूं यार। रुगा पिया चमाटा मरे ताए हथ अपना जलत सही ना। ए मां तोखे आज़माया पयो तो सच थो चवी या मुके ठगी पयो। वल आज़मा आज़मा पिया ना भला आज़मा भल वल पे आज़मा मां उफ में न करे ता आज़मा। हाँ ए गाल त एडा बिना आज़मा बूथ पे सड़े लाए। यार बबला यार मेरा अंग्रेजी च नाला क्या है यार विसरिया पे वेंदा है बुधा त सही मैं याद कर गिना। हाँ यो ही पेट में सूर हुई। यार बबला ईमान नाल डाडा में को शौक है अंग्रेजी सिखण दा। ठीक है चङो भला चओ 81 0 पॉइंट। यार बबला थोड़ा थोड़ा कर समझा इन्हें याद ना। चओ 81 हाणे चओ 0 पॉइंट हुण बुध भला हुण बुध 80 मथा क्या आखे यो 0 पॉइंट
81 0 पॉइंट 81 0 पॉइंट याद आ गया 81 0 पॉइंट उठ उठ हुण अपना कम कार कर मैं को नसीड़ा 81 0 पॉइंट अरे एतिरो जल्दी बदलजी वे इतला भी मोतबर नहीं है ये का बैठा हो उठ ठीक है 81 0 पॉइंट 0 पॉइंट 81 वो भी ठीक है 81 0 पॉइंट न थींदी हकीम जी शादी ने किनी छोकरी सां पंहिंजो घर बर्बाद कोन थियण ॾींदसि छोकिरियूं त ॿियूं बि खोड़ आहिनि अदी नाज़ो ख़ैर त आहे छो परेशान थी आई न अभी अकेली वेठी हुअसि इन करे चुप करे वेठी हुअसि तो पोइ मूड ऑफ छो अथई अगर का तकलीफ़ आहे त पोइ ॿुधाए थोरो मथे में सूर आहे ठीकु आहे अदी मां कंहिंखां टेबलेट घुराए थी वठां हकीम पुट जी मुंहिंजी प्यारी अम्मा भला पुट तयारी कर त हलूं घर अम्मा मासी सां नसीम जे बारे में ॻाल्हि थी वई न पुट नसीम सां तुंहिंजी शादी न कराईंदसि छो मासी वारनि इनकार करे छॾियो आहे छा न अधी त इनकार न कयो आहे पोइ अम्मा छा ॻाल्हि आहे न पुट असांजी पोच खां नसीम मथे आहे आख़िर मूंखे बि ख़बर पए त असल मसइलो छा आहे छा थो सोचियूं पुट अम्मा दाल में कुझु काराण आहे पुट सॼी दाल ई कारी आहे अम्मा मूंखे लॻे थो त असां सां फ़राड थी रहियो आहे तूं वञी त भली वञ बाक़ी मां असल हक़ीक़त जी छण छाण करे पोइ ईंदुसि हकीम पुट तुंहिंजी मर्ज़ी अजायो टांडनि ते पेर न रखजांइ असां सां फ़राड केरु कंदो ऐं छो कंदो नसीम नसीम आया समी जी मम्मी पुट अदी पंहिंजो बैग तयार पई करे तूं वञी मुंहिंजे बेडरूम में रखी न अदी न आउं पंहिंजे ॻोठ पई वञा छो अदी छा थियो जो ईअं थी वञे बसि अदी को ज़रूरी कमु यादि अची वियो इन करे वञा पई अदी अहिड़ो कहिड़ो ज़रूरी कमु यादि आयो अथई बसि अदी आहे को कमु मम्मी ज़रूर कुछ ज़रूरी कम हूंदो हुननि जो अदी अॼोकी राति तरसी पियो राति जो नसीम जो पीउ बि अची वेंदो अॻो पोइ इहो उल्को लाहे पोइ वापसि हली वञ न अदी आउं वञा थी मासी तूं भले आराम सां घर वञ ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजा अलाए केतिरा कमकार हूंदा हा जेकॾहिं टाइम मिले त पोइ ज़रूरु चकर हणिजो तूं बसि करे वे मां ॻाल्हायां थी न तुंहिंजो ॻाल्हाइण भला ज़रूरी आहे छा मम्मी तव्हां त हरू भरू था मासी वीचारी खे तंग कयो जॾहिं टाइम मिलंदसि त चकर हणी वेंदी आराम सां अचे का मासी पराई थोरी आहे बसि अदी दुआ कजां वरी कॾहिं क़िस्मत आंदो त अची वेंदसि भला चए थी वञे थी त जल्दी वापसि अचिजांइ त जीअं असांजे मथे तां इहो भार लही वञे मुंहिंजो त तव्हां ते वॾो भार आहे न ॻाल्हाइण त ॾिस छोरीअ जो बसि अदी रुगो हकीम अचे मूंखे बस ताईं पहुचाए ॾाढी देरि कई अथसि मासी अदो हकीम नथो हले छा न मां हकीम चयो त मूंखे थोरो कमु आहे हिते ऐं पोइ ईंदसि मासी तव्हां हकीम खे वठी वञो न
हेॾो वॾो सफ़र अकेली औरत ज़ात ऐं सफ़र खां मुश्किल पेश अचे त अम्मा बस पंहिंजे शहर में निकिता अच्छा अम्मा उथी हलूं बस जो टाइम थी वियो आहे हकीम तूं पंहिंजी माउ खे इकरार तरसाए न अॼु तुंहिंजो मासो बि अचण वारो आहे बस मासी अम्मा नथी तरसे हुनजी मर्ज़ी मासी ख़ुदा हाफ़िज़ पंहिंजो ख़्यालु रखिजो छो छोकिरी तोखे कोई शर्म हया आहे ई कोन्हे छो छा थियो मुंहिंजी शर्म हया खे मासी हुई महिमान हुई हुनखे तरसण लाइ चई हा उल्टो हुनखे वञण जे लाइ तो ज़ोर भरियो हाणे ख़बर न आहे त वेचारे खे कमु कहिड़ो हुयो जंहिं करे वञे पई ऐं पोइ असां छो रोकियूं सरू भरियो ऐं जॾहिं तोखे इहा ख़बर आहे त असां तुंहिंजो हकीम सां रिश्तो तय कयूं था पर तूं बार बार हुनखे अदा पई चवे जॾहिं मूंखे हुन गंजे सां शादी करणी कोन्हे का त मां हुनखे अदा छो न चवां छो छो न तूं हकीम सां शादी कंदी कहिड़ो हकीम में एब आहे बसि मूंखे नथो वणे दैट्स ऑल तुंहिंजे वणण या न वणण सां कुझु ई न थींदो शादी थींदी त सिर्फ़ु हकीम सां तुंहिंजी शादी थींदी ओके त पोइ मुंहिंजी शादी क़बर सां थींदी ऐं हा जेकॾहिं तव्हां मूंखे ज़ोर भरियो त मां ज़हर खाई छॾींदसि ज़हर थी खाए घुटो ॾेई साहु कढी छॾींदीसांइ हा इन खां बहितर आहे त तव्हां मूंखे पंहिंजे हथनि सां घुटो ॾेई मारे छॾियो मां तव्हां ते का बि मयार कोन ॾींदसि अलाए हिन छोरी खे छा थियो आहे हिकिड़ी जी ज़िद ते बीठी आहे अस्सलामुअलैकुम बाबा साईं कीअं आहियो ठीकु आहियो फर्स्ट क्लास छो भला एतिरा ॾींहं लॻी विया तव्हांखे कोई हिते जो ख़्याल ई न रहियो आहे ख़ैर त हो ख़ैर आहे कमु हो त रही पियसि बाक़ी घर खां ॿाहिरि रहण जो एतिरो शौक़ु त न आहे अहिड़ो कहिड़ो कमु हुयो जो तोखे हिकु मिंट जे लाइ बि फुर्सत न मिली जो असां सां हिलोआए करी हा हाणे वधीक इन्वेस्टिगेशन न कर मां थकिजी आयो आहियां मूंखे बुख लॻी आहे मानी लॻरायो बाबा साईं मां थी मानी लॻरायां ठीकु आहे पुटु नवाज़ साहब तव्हां अॼु सॼो ॾींहुं मानी कोन खाधी आहे हाणे खणी अचां न मूंखे बुख कोन्हे भला चांहि पीअंदव चयोमि न त कंहिं शइ जी ज़रूरत न आहे छो साईं कल्ह खां कुझु खाओ पीओ कोन पिया ऐं परेशान आहियो को मसइलो आहे छा तूं छॾ हिन ॻाल्हि खे तूं वञ ठीकु आहे साहब मां वञा थी पर छा साहब हिते तव्हां परेशान आहियो ऐं होॾां नसीम वीचारी परेशान आहे हुन त ॾंद ॾंद मां खिल नज़र ईंदी हूंदई नसीम परेशान आहे हुन त मंगणी थियण वारी आहे न साहब इहा तव्हांजी ग़लति फहमी आहे मुंहिंजी ग़लति फहमी आहे नैनी तोखे ख़बर न आहे त हुनजे घर में कहिड़ी खिचड़ी थी पकजे मूंखे सभु ख़बर आहे साहब पोइ कीअं थी चए त मूंखे ग़लति फहमी थी आहे घर ॾंद जा मालिक बि त पहुची चुका आहिनि न सही था चओ पोइ त नैनी तोखे इहा बि ख़बर हूंदी त घर में अचण वारी हुनजी मासी ऐं संदसि पुट नसीम जो मासात जिन खे हुनजी माउ रिश्ते जे लाइ घुरायो आहे इहो बि सच आहे पर छा हा पर छा सम्झ त इहो रिश्तो थी वियो रुगो रस्म जी अदायगी बाक़ी आहे माफ़ कजो साहब हिते तव्हां खां सम्झण में ग़लती थी आहे ना ही इहो रिश्तो थींदो ऐं ना ही रस्म जी अदायगी ग़लति बिल्कुलु ग़लति वालदेन पंहिंजी अना जे लाइ इज़त जो हवालो ॾेई छोकिरीअ खे मजबूर कंदा आहिनि छा तो न आहे ॾिठो
त निकाह जे वक़्तु छोकिरी खां क़बूलियत चवराइण जे लाइ उन जा वालिदैन उन जो मथो पाण हाकार में हिलाईंदा आहिनि ऐं छोकिरी वीचारी रोईंदी रहिजी वेंदी आहे। पर साहब घटि में घटि हिते त ईअं कोन थींदो। छो हिते ईअं छो न थींदो? उहो इन करे जो मां नसीम जी मासीअ चोले में अहिड़ी चिड़िंग उछलाई आहे जेका हेसि ताईं भड़की बभड़ थी वई हूंदी ऐं हाणे इनकार नसीम के न बल्कि नसीम जी मासी पाण इनकार करण ते मजबूर थींदी। हा आशू दा प्यू हुन बकरियां ते गया मर कुछ रोजी दा सोचे ही के सोचा मैं को ते का गल समझ विच कान आंदी है। हुने खासूं क्या त पीसूं क्या चरी अल्लाह सही रजा के रोजी देसी। बेशक रब सही रजा के कुछ हथ पैर त हलावणे आहिनि न इवें तो रोजी कोन आवसी। सोनी तिरछ को फसल फाड़ी भी कोने जो वंज मजूरी करा छोरे हाशू दी भी खबर का नहीं अलाए पगार ते खड़ा है या पेट ते किरिया पिया है। भला शहर वञ जाचड़ी त करावेस। मैं करते भाड़े ते डोकड़ कोने के वञा सुबह दा रख लठ कुले ते ऐं वाह पंध कू। सोनी तला पंध पुजसी अञा डू दाण गुंदी विचोसी वल अल्लाह देसो। Anari, 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 anari.